जाती असांजी खणत ज़मीन ते वॾेरो कब्ज़ो करे असांखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। इंसाफ़ ॾियारो वञे अला ॾिनो मला। ख़बर मूजिबि जाती जे यूसी कोटी जे रिवासी नला ॾिनो ऐं शाहनवाज़ वल्द लधो मला जाती प्रेस क्लब में साफ़ी न ॻाल्हाईंदे चयो त असांजे वालिद लधो वल्द मिसरी मला खे यूसी कोटी में हारी स्कीम तहत ब्लाक नंबर 171 इराज़ी 16 एकड़ अलाट थियल आहे, पर ताज़ो ई बासर अली नवाज़ वल्द हमज़ो अंगर जो असांजी ज़मीन जा 3 ओ ब्रांच ऑफिस जा सिजावल में ॻरी रिश्वत ॾेई जाली कागज़ ठाराए असांजी ज़मीन ते ओचितो कब्ज़ो करे वरितो आहे ऐं ज़मीन ते कमु शुरू करे छॾियो आहे ऐं वॾेरो असांखे जान खां मारण जूं धमकियूं पियो ॾिए। संदसि चवणु आहे त ज़मीन मुंहिंजी आहे ऐं ज़मीन कोन ॾींदुसि। अगरि तव्हां मूंखे ज़मीन वठण जी कोशिशि कई त तव्हांजो अशर ख़राबु थींदो। उन्हनि वधीक ॿुधाईंदे चयो त मुज़ाकरा वॾेरो मां असांजी जान खे ख़तरो आहे। असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, DC सिजावल, SSP सिजावल, AC जाती मुख़्तियार कार जाती सुमेत आला अख़्तियारनि खां अपील था करियूं त ख़ुदा रा असांखे सिंध हुकूमत तरफ़ां अलाट थियल ज़मीन ॾियारण सुमेत तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।